नाज़िन तलहार वेझो यूनियन काउंसिल सईदपुर जे एहसास किफ़ालत सेंटर ते डिवाइस की खोट सबबि वसूली लाइ आयल सवे मुस्तहिक औरतूं दरबदर थी रहियूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं जमशेद अली मला जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं तलहार वेझो यूनियन काउंसिल सईदपुर के एहसास प्रोग्राम सेंटर ते। अचो तो हिते रक़म की वसूली के लाइ आयल मुस्तहिक औरतुनि ऐं इंतज़ामिया सां ॻाल्हायूं तो वधीक इन बारे में हिननि जो छा चवणु आहे। हाँ, असांजे ॿार बच्चा सब बुख पे मरन, बाहर मर्द बुख पे मरन, न को पैसा मिलन, न को कुछ को, न को इतने मिशन है। मिशन एकड़ी है न इतने सुबह का करे 20 टेंशन में बीमा थी वही थी। असांजी दवा दारू केर कराइंदो, पैसा तम कोन था मिलन। अंगूठा असांजे पौड़नि नथा लगन, गरीब आहियूं पोइ छा करियूं मिशनुनि जो। हाणे वेही थकी पिया आहियूं। हाणे रोज़ा था माण्हू, घर नंढड़ा बच्चा, गरीब माल वारा, ॿार मजूरी पोरियो करण वारा, हाणे हिते रोज़ ठला वेठा आहियूं। मिशनूं ॿ टे ॾियो त जल्दी थी वञे। असांखे मिशन जो भाउ जाम माण्हू आवाम गॾु थी वियो। हिकिड़ी मिशन असीं सुबुह साण वेही थकी पिया आहियूं के रोज़ा था के कीअं। ईद मथां अची वई आहे, सननि बचनि जा कपिड़ा वठणा, शाम जो रोज़ो खोलणो। भाई असां गरीब आहियूं, मिसकिन आहियूं ऐं असांजा सयूं कोन थियूं लॻनि। असांजी मिशन हिकिड़े छा पैसा कढे, आवाम जाम आहे। असीं गरीब आहियूं, सफ़ा गरीब आहियूं, पट ते वेठा आहियूं, गरीब आहियूं, बच्चा असांजा बुख पिया मरनि, सफ़ा गरीब आहियूं। मिशन असांखे मिशनुनि जी ज़रूरत आहे, असांखे मिशनूं ॾियो। अबा मुंहिंजा सिलेंडर नथा लॻनि, मूंखे पैसा नथा मिलनि। टे चक्कर आया आहिनि, पैसा मूंखे मिलनि ई कोन था। मूं कहिड़ा ॾोह कयो, हाणे थिया पहिरियों की किस्त वई हली, पोइ वरी इहे ॿी पई हले, छो नथा मिलनि मूंखे बि वेठी त ॾियो। मिशन आई हिकिड़ी जाम आहिनि, औरत में पैसनि लाइ जाम वेठियूं आहिनि। पोइ हिकिड़ी मिशन आहे, 4-5 ॾींहं हलूं पिया तॾहिं पिया इहे पैसा मिलनि पिया। हू पैसा असांखे सही 12,000 मिलनि पिया। न असांजे कट जो पैसो अही कोन्हे, कट बट कोन्हे, असांजा पैसा 12,000 असांखे मिलनि पूरा। बाक़ी तव्हां विज़िट करे सघो था, पुछा करे सघो था। अलहमदुलिल्लाह बेनिफिशियरीज़ खे असीं पूरी जेको उनजी 12,000 आहे उहो असीं माना 12,000 खे अदा कयूं पिया। कई बेनिफिशरीज़ अहिड़ियूं असां वटि अचनि पियूं जंहिंजा 24,000 रुपया बि आहिनि। असां 24,000 जी बि उन्हनि खे अदायगी कयूं पिया। वधीक तव्हां माना पुछा करे सघो था। सेंटर में लेडीज़ आहे, ॿाहिरि आहे, अंदरि आहे। अलहमदुलिल्लाह अहिड़ो को हिते को माहौल माना ख़राबु कोन्हे। इज़त एतिराम सां तव्हां ॾिसो पिया, पखा आहिनि, 8 पखा लॻल आहिनि। बेनिफिशरीज़ आराम सां थधी हवा में वेठी आहे। उन्हनि खे हिते प्रेफरेंस ॾिनी पई वञे। उन्हनि खे सबको पुलिस वारो जेको आहे उहो वठो अचे पियो उनखे, ऐं उन्हनि खे गॾु वठो पियो। जेका मूढ़ड़ी माई आहे उनखे वठो ॾिए पियो। असीं इहो मुतालबो कंदासीं त असां वटि हिते डिवाइसूं मुकमल हलाए ॾियनि। डिवाइस हिकिड़ी पहले, हाणे हिते 4 डिवाइसूं आहिनि, उन्हनि जी जाइ ते हिकिड़ी डिवाइस पहले। इहा इंतज़ामिया खां गुज़ारिश आहे त हिते डिवाइसूं मुकमल करे ॾींदा, असांखे हलाए ॾींदा। जी तो नाज़रीन यूनियन काउंसिल सईदपुर के एहसास कफ़ालत सेंटर ते आयल मुस्तहिक औरतुनि ऐं इंतज़ामिया तव्हां वीचार ॿुधा। हिननि एहसास कफ़ालत प्रोग्राम जी चेयरपर्सन ऐं DC बदीन खां मुतालबो कयो त हिन सेंटर ते घुर्बल डिवाइसूं फौरी तौर ते मुहैया करे ॾिनियूं वञनि त जीअं हू रक़म जी अदायगी आसानी सां करे सघनि। कैमरामैन ज़फ़र अली चांडियो सां गॾु जमशेद अली मला, मेहरान TV न्यूज़ तलहार।